नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट में ॻोठ आयडान सिंह में घुमन भील ते वापडा वारनि जे ज़ुल्म जी इंतहा। उमरकोट सबको न्यूज़ जे ज़िले रिपोर्टर सैयद अब्दुल रहमान शाह खे घुमन भील वल्द बीरो पंहिंजा मौक़िफ़ ॾींदे चयो त मूं कुझु अरसो पहिरीं बिजली जो हिकु मीटर वरितो हो ऐं मुसलसल बिल पियारींदो रहियसि। नेठि ग़रीब हुजण करे मूं पंहिंजा मीटर बिल खां क्लियर करे 16 मई 2018 जो जमा करण लाइ STO वटि वयसि। STO चयईं त हाणे तव्हां वञी सघो था, मीटर असांजी टीम बंदि करे छॾींदी। पर अलाए छो अकाउंट बंदि न थियण करे बिल ईंदो रहियो। मां सलीम रहमो वटि बि वयसि ऐं RO वटि बि वयसि, पर RO ऐं STO ऐं ॿियनि ऑफिसरनि जे दरनि ते हली थकिजी पियसि, पर को बि हल न निकितो। अॼु मुंहिंजो बिल लखे रुपयनि में आहे, मूंसां इंसाफ़ कयो वञे। घमन जो कहिड़ी तकलीफ़ वारी ॾुख वारी ज़िंदगी काटे रहियो आहे ऐं इन में त को तव्हां जेको बि इन कैमरा जे ज़रिए, वीडियो जे ज़रिए ऐं चैनल जे ज़रिए तव्हां ॾिसी सघो था। हीउ घमन जो घर आहे जंहिंमें हीउ घमन जेको सो पाण हिते रिहाइश पज़ीर आहे। हिन में तव्हां ॾिसी सघो था कंहिं बि क़िस्म जी का अहिड़ी शइ, को बि अहिड़ी इलेक्ट्रिशन पावर वारी शइ जंहिंमें जे हिन जो एतिरो बिल आयो। घमन घणो बिल आयो आहे तुंहिंजो? 2 लाख खां मथे आयो, कुझु 2 लाख अञा हिकिड़ो बिल आयो कोन, हिन महीने ईंदो जहिड़ो सुभाणे पर ईंदो। अच्छा जी हा। माना घमन जो चवणु आहे त 2 लाख खां मथे जेको तुंहिंजो बिल आयो आहे, जॾहिं त हिन नाजाइज़ी बिल, जॾहिं त हिन माना पंहिंजो बिल PRA ऐं उनखां पोइ दरख़्वास्त ॾेई मीटर बि बंदि कराए छॾियो। मीटर बंदि कराइण जी जेको सो एफिडेविट कापी बि हिन वटि मौजूदु आहे ऐं उहो जेको सो बिलनि जो बि जेको सो कापियूं हिन वटि मौजूदु आहिनि ऐं हर शइ तव्हांजे साम्हूं आहे, ॾिसी सघो था। हर महीने तव्हांखे माना जेको सो इहो वापडा वारा साईं आऊं हर महीने 18-19 तारीख़ आऊं ईंदो आहियां RA कनि। जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम। मां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सबको न्यूज़ चैनल जे तरफ़ां सैयद अब्दुल रहमान शाह। असां अॼु शिवदान सिंह ठकुर जे ॻोठ में पहुता आहियूं त जिते जेको सो वापडा जे तरफ़ां थियल नाजाइज़ी सबबु जेको आहे घमन भील जी दरख़्वास्त ते असां हिते पहुता आहियूं। हुनजो चवणु इहो आहे त वापडा वारनि जेको आहे सो ज़ुल्म करे छॾियो आहे, बाहि ॿारे छॾी आहे। 16/5/2018 खां जेको आहे हीउ मीटर जो कनेक्शन आहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो, जेको कटियो पियो आहे। इन जे लाइ करे जेको सो हिन जेको बि सरकारी अमलदारनि खे, जेको बि ऑफिसूं, जेको बि फॉर्मेलिटी कागज़ी तौर ते उहो सॼी हिन पंहिंजे तरफ़ां क्लियर कई आहे। हाणे जेको आहे हुननि इहो ई चयो त तव्हांजो मीटर बंदि थी वियो हुयो, तव्हां वटि हाणे बिल कोन ईंदो आहे। महीने सिर महीने हिन ते बिल ईंदो रहे थो ऐं हिन खे प्रेशराइज़ कंदा रहनि था त बिल भर, न त कानूनी कार्रवाई थींदी। हाणे हिकु ग़रीब जे घर में 2 टाइम जी मानी खाइण जे लाइ न आहे त हू जेको सो कटियल लाइट, वापडा जी नाजाइज़ी कटियल लाइट, इन ते असां जेको सो STO साहिब खे इहो ई कंप्लेन था कयूं त महिरबानी करे उन ते एक्शन खणे ऐं अहिड़नि ग़रीब माण्हुनि सां जेको सो नाइंसाफ़ी न थिए, इंसाफ़ थियणु खपे। वधीक सवाल जेको आहे बयानु असां कंदासीं घमन खां। घमन पाण पंहिंजे हिसाब सां ॿुधाईंदो। तव्हां किथे किथे विया हुआ ऐं कंहिं ऑफिस में तव्हांखे? RA कनि वियो, STA कनि, STA ने साईं मूं बिल क्लियर करे ॾिनो, हुनजी डायरेक्शन हुई उहो मूं पियारी। ठीकु आहे। हुनखां पोइ स्टामेट्री कराई, स्टामेट्री करे STA खे मूं ॾिना उहो पना। STA खे चयो बाबा हाणे तूं वञ, तूं लाइट पाणे कटी वेंदी। ठीकु आहे न। उन खां पोइ 15 ॾींहंनि खां लाइट कटी छॾी। लाइट कटण खां पोइ मीटर जिते पोल में आयो उते लॻो पियो आहे। उन खां पोइ STA भडेली बि आयो, उते मूंखे घुराए, मूंखे 5-6-7 हज़ार प्यार, पोइ तुंहिंजो मीटर कटिया। मूंखे साईं मूं रुपियो कोन ग़रीब कोन। ठीकु आहे न। उन खां पोइ RA कनि वियो आहियां। RA जी ऑफिस सां हर महीने ईंदो आहे बिल, बाबा ठीकु आहे, इहे महीने न, मथे महीने, हिन महीने कोन, मथे महीने। ईअं करे 2018 खां करे जीअं हले पियो, 5 महीनो 16 तारीख़ जी ईअं हलंदो रहियो। पोइ मां माना को रड़ ॿुधाई। हींअर खुली कचहरी जेको 8-10 ॾींहं थिया आहिनि, इन में आऊं वियो, हुन जा ई मूं पना पिया आहिनि। जी मुंहिंजी माना कई आहे जो टोकिन पियो आहे उन्हनि जो। इन खां कोई मसइलो को हल थी वियो। हली माना जो आख़िरकार जॾहिं तव्हां खुली कचहरी में विया, उते जेको सो RO साहिबु वेठल हो, तव्हां उते पंहिंजी कंप्लेन ज़ाहिर कई त हुन RO साहिबु तव्हांखे कहिड़ी मोट? साईं RO साहिबु चए बाबा हीउ बिल तूं ॾेई छॾे, STO पाणे तुंहिंजो सही करे छॾंदो। ठीकु आहे न। हुन लॻो बिल निहारी त हुन चयो त बाबा हीउ तुंहिंजो बिल STA खे ॾिना पना, ऐं अंदरि वियो त मूंखे पना ॾेई छॾे। मूं खणी हुनखे पना ॾेई छॾिया, पर हुनखे कोई